खबर है जमाल वाले इलाइक़े में करमपुर जमाल थाने जे हद जे ॻोठ न्याल बालकानी में बालकानी एडाणी बिरादरी के बिंदुरनि विच में कारें तकरार तां झेड़ो बीहर भड़की उठियो। लठियों ऐं कुआड़ियूं लॻण सबब नसीर बालकानी, मोरंद बालकानी, सुभान बालकानी, यार अली समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे वारिस इलाज लाइ करमपुर जी सरकारी अस्पताल खणाए विया, जिते समूरनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मियुनि मां नसीर बालकानी जी हालत नाज़ुक हुजण सबब खेसि लाड़काणे अस्पताल मुंतकिल कयो वियो। मिलण ॼाण मूजिब करमपुर भरिसां ॻोठ निहाल खान बालकानी में मोरंद बालकानी ऐं गुलमदाणी वारी धुरनि में गुज़िरियल कुछ महीननि खां कारें तकरार तां झेड़ो हलंदड़ आहे। अॼु शाम बालकानी बिरादरी जा माण्हू शहर मां ख़रीदारी करे वापसि ॻोठ वञी रहिया हुआ त रस्ते ते घटि हणी वेठल ॾाणी बिरादरी जे ॾंडा बरदार माण्हुनि मथां हमिलो कयो ऐं हमले दौरान लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबब बालकानी बिरादरी जा 5 माण्हू सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतकिल करे इलाज करायो वियो। वाक़े जी इतला हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची धुरनि खे मुंतशिर कयो। वाक़े जी एनसी दाख़िल करे वधीक पुलिस जांच शुरू करे ॾिनी आहे। हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वे। छा मसलो तो केर वियो था हाणी प्राप्ति है छाते विया रात जो कारण चलो ना नाम ऐसा मारन के ढाका है हां हमारी हमारा पार्टी पर यो ऐसा इमाम शरीफ के रास्ते से बाहर खुदा असा के रास्ते बनता